सहाबा इकराम हुजूर अलैहिस्सलाम जिन जो यो हाल दिसी करे उहे भी रोई रहा हुआ ऐं अजब में पजी वया त असा के तो हुजूर अलैहिस्सलाम ने मना फरमाया तो रो न, लेकिन पान रोई रहा है। शायद हुक्म मनसूख थी वयो या का बी का हिकमत आहे। एतराज तो को भी यार जे मथा ना है, शायद इहो भी को हुक्म आहे। हुजूर करीम अलैहिस्सलाम ने रोईदा रहा। आलन अखिन सा वापस पंज पत्थर ते मोटी आया। सहाबा इकराम ताजियत कई। हुजूर अलैहिस्सलाम ने अखिन मजा आप हारी रहा। अर्ज कयो वियो त बिनी जहान जा सरदार असा जा अब्बा तवा ता कुर्बान थियन, असा जी जीजल माउ तवा जे मथा कुर्बान थिए। किबला मा तसा के मना फरमाई ही त के जे मरण ते रो न, पण फरमाए त हाओ मो तवा के मना कई। अर्ज कयो किबला तवा जे अखिन में असा लुड़क दिसी रहा आयो। पान सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन इरशाद फरमायो मा इन रुअण का मना ना है। एड़ो रुअण जमे आवाज हुजे, जमे बेसब्री जो मुजाहिरो हुजे, पान के कुटन धक हरण हुजे, वार पटन हुजे, सीनो खोलन हुजे, मां इन्हें रुअण का मना कया है। बाकी ही रुअण अल्लाह जी रहमत आहे। ही रुअण अल्लाह जी रहमत आ। जॾहिं दिल नरम थींदी आ, दिल जी दुनिया ते अल्लाह जी रहमत जॾहिं वसंदी आहे, अल्लाह जी रहमत वारो ककर जॾहिं दिल जी दुनिया ते वसंदो आहे त पोइ अखियुनि मंझां इहे नाला रहमत वारा वहण शुरू थी वेंदा आहिनि। ही रहमत जी निशानी आहे। हिन रुअण खां मूं तव्हांखे मना न कई आहे। बहरहाल सब्र जो मुजाहिरो भी कजे ऐं औलाद जे विछोड़े ते एक तमाम वडो सदमो पहुचंदो आहे। मास्टर मोहम्मद सालिस साहब जिन जी न्याणी दुख्तर नेक अख्तर हिन जहान मझा रहलत करे वई। यकीनन मुंहिंजे अबे हुंजी अम्मा ऐं हुंजे रिश्तेदारन खे मुंहिंजो केतिरो दुख हूंदो ऐं उन्हनि पंहिंजे दिल जे मथां केॾो वॾो पत्थर रखियो हूंदो ऐं केतिरे क़दुरु उन्हनि सब्र कयो हूंदो। अल्लाह सुब्हानहु व तआला सब्र वारनि खे अजर अता फरमाईंदो आहे। सब्र जी एडी त वडी बरकत आहे जो अल्लाह तबारक व तआला हिक जय ते फरमाए त इन्नल्लाह मअस साबिरीन। अल्लाह ताला सब्र वारन साण गड होंदो आहे। बी जायते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाते वबश्शिरिस साबिरीन। मुझा महबूब सब्र वारन के तू बिशारत अता फरमा। सब्र वारन के बिशारत अता फरमा। अल्लाह तबारक व तआला इहो भी इरशाद फरमायो आ त जेको नेक अमल कंदो मां उनी के अजर दींदुस। अजर पर हिसाब सा अजर अता फरमाइंदुस। नेकी जो को भी अमल कंदो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाइंदो आ मन जाअ बिल हसना फलहु अशरु अमसालिहा। नेकी कई उनी के ओड़ियों 10 अता फरमाइंदुस। हिकड़ी नेकी कई हिकड़ी महफिल में आयासी असा जे लाइ अल्लाह ताला 10 महफिलन जो सवाब लिखराए छड़ी तो। हिकड़ी नमाज पढ़ी सी 10 नमाजन जो सवाब लिखराईंदो। असा 5 वक्त नमाज अदा कयासी अल्लाह ताला 50 वक्तन जो सवाब पंजन खाते में लिखराए छड़ी दो। असा एक दफो सुभान अल्लाह चई से असा जे अल्लाह ताला 10 सुभान अल्लाह जो सवाब लिखराए छड़ी दो। पर अल्लाह तबारक व तआला फरमायो ये आम अमल है। पर जेको वरी अल्लाह जी राह में खैरात कंदो आ उन जो सवाब केतरो आहे।
अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो मसलुल लज़ीना युनफ़िक़ूना अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाह उन्हनि जो मिसाल जेके अल्लाह तबारक व तआला जी राह में खैरात कंदा आहिनि सदको ॾींदा आहिनि कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल उन्हनि जो मिसाल उन दाणे वांगुर आहे जिह दाणे सत संग फुटाया फी कुल्ले सुंबुलतिन मिअतु हब्बा हिकड़े हिकड़े संग जे अंदर 100 दाणा आहिनि यानी हिकड़ो दाणो के पोखियो उनी मजा सत संग निकता हिकड़े हिकड़े संग जे अंदर 100 दाणा आहिनि यानी पोखे ते हिकड़ो जडा लुणी करे खणंदो आ त 700 दाणा खणंदो आ। अल्लाह तबारक व तआला फरमायो जेको रब करीम जी राह में खैरात कंदो आ सदको ॾींदो आ त हिकड़े जे पारां सां उनी के 700 जो सवाब अता फरमाईंदासे। सुभान अल्लाह। वल्लाहु युदाइफु लिमन यशा वल्लाहु वासिउल अलीम। अल्लाह तबारक व तआला जिनजे लाई चाहे इन्हें 7 सवान के भी डबल फरमाए छदींदो आ छो जो अल्लाह तबारक व तआला वसअत वारो भी आहे ते इल्म वारो भी आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला खैरात करण वारन के 700 जो सवाब दींदो आ अञा भी जेकॾहिं घुरे तो ने के डबल करे 1400 जो सवाब देई छदींदो आ यानी उन्हीं जे लाइ हिसाब आ जेको नमाज पढ़े तो ने के सवाब हिसाब सां मिलंदो खैरात करे तो ने के हिसाब सां सवाब मिलंदो हज अदा करे तो ने के हिसाब सां सवाब मिलंदो को भी नेकी जो कम करे उन्हीं के हिसाब सां सवाब मिलंदो पर जेको सब्र करण वारो आ अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिगैर हिसाब। बुलंद आवाज से सुभान अल्लाह हथ मथे खड़ी करे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो इन्नमा युवफ़्फ़स साबिरून असा सब्र वारन के जेको हिसाब दीदासे सो पूरो पूरो हिसाब दीदासे या अल्लाह वो पूरो केतरो तू हिसाब दीदे रब करीम जल जलालो फरमात बगैर हिसाब उन्होंने के एतरो मा अजर अता फरमाइंदस जो को हिसाब करण वारो ही न होंदो। सुभान अल्लाह। बिना हिसाब जे उन्हनि के अल्लाह ताला सब्र अता फरमाइंदो आहे ऐं वॾे मां वॾी मुसीबत ऐं तकलीफ़ हिन दुनिया में इंसान जे मथां जेका आहे सा औलाद जो विछोड़ो हूंदो आहे। अयो वॾे मां वॾी तकलीफ़ आ वॾे मां वॾी मुसीबत आहे ॿियूं सभई मुसीबतूं बर्दाश्त कंदो वेंदो आहे पर इहा बर्दाश्त न थींदी आ। इलाही माण्हुनि जा औलाद विया तो अक़ल खां ई मफलूज थी विया हू बेअक़ल बणिजी विया पर अल्लाह ताला हिकिड़ी सब्र जो रस्तो असांखे ॾसियो आ। ओ बाना जो पैदा करण वारो भी मां आहियां निपाइण वारो भी मां आहियां चंद ॾींहंनि जे लाइ तव्हांखे पंहिंजी अमानत हवाले कही तो तवां जी परवरिश पालना कयो तवां तने अमानत जा अमीन हुओ अमानतदार हुओ त मिल्कियत असांजी आ इहो ही सबब आहे। जॾहिं असां ॿुधंदा आहियूं त को माण्हू गुज़ारे वियो आहे विसाल करे वियो आहे गुज़री वियो इंतकाल करे वियो मरी वियो असां मोमिन छा चवंदा आहियूं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन असां पाण अल्लाह जा आहियूं वरी मोटी अल्लाह जी दरबार में पहुंचण वारा आहियूं। असां सभई अल्लाह जा
को कंहिंजो न आहे। दुनिया जे हवाले सां मां पंहिंजे पीउ जो पुट थो सॾायां, मुंहिंजो औलाद मुंहिंजो पुट थो सॾाए, मां पंहिंजे भाउ जो भाउ थो सॾायां, लेकिन आहे केर बि कंहिंजो कोन, सभई अल्लाह जा आहियूं, अल्लाह असांजो आहे। ईअं इहो उहा ज़हन में रखी करे पोइ माण्हू जॾहिं सब्र करण जी कोशिश कंदो त पोइ सब्र वारनि सां रब फरमाईंदो मां पाण गॾु आहियां। जॾहिं अल्लाह गॾु, अल्लाह जी मदद थी पवंदी आहे त पोइ बाने जा दुनिया जा कम भी सौला थी पवंदा आहिनि त आखिरत वारा कम भी सौला थी पवंदा। सुभान अल्लाह। नारे तकबीर, हथ मथे पे नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, तुझो पीर मुझो पीर, दरगाह अलिया शरीफ, किबला साईं मुफ्ती साहब, जमायत अहले सुन्नत। सब्र पंहिंजी ज़ात ताईं करणो आहे, जंहिंजो ताल्लुक सिर्फ पंहिंजी ज़ात ताईं हुजे। केर मूंखे कुछ अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए जेके मुंहिंजी इज़त जे बराबर न हुजनि, घटि हुजनि, मां उते सब्र करे वञा। सफ़र में तकलीफ़ थी, मां उते सब्र करे वञा। मूंखे का तकलीफ़ मुसीबत पहुती, मां उते सब्र करे वञा। पर अहिड़ी तकलीफ़ जंहिंजो असल में ताल्लुक अल्लाह जल्ल जलालहू जे हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात सां हुजे, या अल्लाह सुब्हानहू व तआला जे सालिह बानन साण हुजे, त पोइ अहिड़ी तकलीफ़ ते सब्र नाहे करणो, उन खे सब्र नाहे चवो। सब्र हो जेको पंहिंजी ज़ात ते। पर अहिड़ी तकलीफ़ असां खे पहुती आहे जंहिंजो असुल ताल्लुक हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात सां। मसलन हाणे हुन ओ बाली मलऊना जो जेको हींअर शोसो हली रहियो आहे, उन गुस्ताखी कई हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात जी शान मुबारक आहे। ज़ाहिर आहे जॾहिं मुंहिंजे पीउ खे केर लफ़्ज़ ॻाल्हाए तकलीफ़ त मूंखे थींदी, ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जो हक़ त पीउ खां वधीक आहे, पंहिंजी जान खां वधीक आहे। अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। नबी करीम अलैहिस्सलाम जिन मोमिनन खे संदन साह खां भी औला आहिनि, वधीक आहिनि, वधीक वेझा आहिनि, वधीक प्यारा भी आहिनि, वधीक इज्जत वारा भी आहिनि, वधीक गैरत वारा भी आहिनि। असां खे पंहिंजे अबे अम्मा पंहिंजे नंग ते उहा गैरत न ईंदी आहे जेका रसूलुल्लाह जे इज्जत जे मथां गैरत ईंदी आहे, छो जो हू औला त उन्ही चीज जो ताल्लुक जंहिंजो हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात सां हुजे, पोइ उन्ही जे करे का तकलीफ़ असां खे पहुचे त पोइ उते सब्र जो मुज़ाहिरो नाहे करणो। चइजे त बाबा मुसलमान आहियूं, असां सब्र करे वञूं, असांजो कम सब्र आहे, उते अजर मिलंदो, इन्ही जाइ ते को बि अजर कोन मिलंदो। हिते त आज़मायो पिथो वञे, रसूल करीम अलैहिस्सलाम जे शान में तौहीन थी रही आहे, ऐं पोइ बि मुसलमान सब्र करे वेहे। सैयदना इमाम मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन खां फतवा जॾहिं वरती वई त किबरा जॾहिं मुसलमान जे साम्हूं हुज़ूर अलैहिस्सलाम जी तौहीन थिए त पोइ उन वक़्त में मुसलमान जो छा किरदार हुअणु खपे। पाण फरमाए त पोइ उन वक़्त में मुसलमान खे मरण जिंदा रहण जो हक़ ना है उन्हीं के, यानी उन्हें गुस्ताख ताईं पहुंची करे उन्हीं के मारे जे ओसी ताईं नथा पहुंची सके तो पंहिंजो जिहाद कायम रखे ता त पंहिंजो वजूद खत्म थिए, शहादत वारे किरदार ताईं वञी पहुचे। इहो सब्र ना है। तंहिंजे करे पूरी दुनिया सभई मुसलमान इश्तिआल में अची वई आहे। जो सुप्रीम कोर्ट जो फैसलो गलत फैसलो आयो, उन्हीं हवाले से पूरी दुनिया मुसलमानन इश्तिआल में अची वई। मुजाहिदे जो मुजाहिरो कयूं, रसूल करीम अलैहिस्सलाम जिन जे गुलामन जे दिलन जे अंदर वो सागी मोहब्बत मौजूद है जेका अबू बकर सिद्दीक जे दिल जे अंदर अल्लाह ताला मौजूद फरमाई हुई, फारूक आजम के दिल के अंदर मोहब्बत मौजूद हुई, उस्मान गनी के दिल के अंदर मोहब्बत हुई, हैदर करार के दिल के अंदर मोहब्बत हुई, मौला हुसैन अली मकाम शहीद करबला के दिल के अंदर जेका
जेका मोहब्बत गैरत मौजूद होए व साजी दीन इस्लाम के हवाले से अज भी मुसलमान जे दिल जे अंदर मौजूद है। मिटन माइटन जे अंदर वह मोहब्बत खत्म थी सके। मां पी औलाद जे विच में उहे मोहब्बतूं जेके आहिनि उन्हनि जे अंदर कमजोरियूं अची सघनि थियूं। ज़ाल ऐं मुड़स जे अंदर जेका मोहब्बत हूंदी आहे उन जे अंदर दूरी थी सघे थी, लेकिन नबी ऐं उम्मत जे विच में जेका मोहब्बत आहे उन जे अंदर को भी फर्क नथो अची सघे। ऐं इन मोहब्बत सहाबा इकराम जो अमल ॾिसो। सैयदना फारूक आजम रज़ी अल्लाह तआला अन्हु जी दरबार में हिकड़े दफे गाल निकरी पई त तोखे छा पसंद आ खाधे में, तोखे छा पसंद आ। एकड़े चयो मूंखे भिंडियूं पसंद आहिनि, सुठी ॻाल्हि आहे। कंहिं चयो त मूंखे मुर्गी पसंद आहे, सुठी ॻाल्हि आहे। कंहिं चयो मूंखे छेलो पसंद आहे, सुठी ॻाल्हि आहे। हिकड़े शख्स चयो त साईं मूंखे त कद्दू पसंद आहे, इन्ही जे लाइ जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कद्दू के पसंद फरमाईंदा हा। ऐं असां अहले सुन्नत व जमाअत जा जॾहिं कद्दू जो नालो वठंदा त कद्दू शरीफ चवंदा आहियूं। साईं मूंखे कद्दू पसंद आहे छो जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बरकात के कद्दू पसंद हुओ, उन जे करे मां कद्दू सां तमाम घणी मोहब्बत कंदो आहियां। हिकड़ो मुनाफिक उते वेठो पंहिंजो बूथ चाढ़े ऐं चवण लॻो मूंखे त कद्दू पसंद न हूंदो आहे। बस उनजो बूथ चाढ़णो हुओ। सैयदना फारूक आजम ओडी मल तलवार पंहिंजी म्याण मां ॿाहिरि कढी ऐं उनजे गर्दन ते वहाए करे धड़ सिसी का धार करे छॾियो। माण्हुनि दाहूं कयूं साईं ही तो छा कयो? हिकु कलमे गो मारे छॾियो, हिकु मुसलमान तो मारियो आहे। पाण फरमाए तो मुसलमान नाहे मारियो, मुनकिर ऐं मुनाफिक खे मारियो आहे। जेका चीज मदीने वारे घोट के पसंद आहे ऐं उन चीज जे ॿुधण तां जो बूथ खराब थे, यो बूथ असांजी मजलिस में हुजे ही न, वजूद ही असांजी महफिल में न हुजे, वो मुनाफिक आहे, वो मुनकिर आहे। जेको कद्दू के पसंद नथो करे वो त कद्दू जे मथा पंहिंजो जान जा नज़राना पेश करे रहा हुआ। रसूलुल्लाह जी इज्जत है, मुसलमान पंहिंजे जान जो नज़रानो पेश न करे सघंदो। असांजो बच्चो बच्चो तैयार लगो पिया रसूलुल्लाह जी इज्जत जे हवाले सां। जेकर एड़ो मौको आयो अल्लाह हज़रत न अचे, असांजे हुक्मराननि खे अल्लाह हिदायत दे, असांजे अदलिया खे अल्लाह हिदायत दे, उन नज़र सानी कन छो जो उहे मुज़ाकरा थी चुका है। नज़र सानी इंशाअल्लाह ताला जे मथा थींदी ऐं इहे ही फैसलो वेंदो जी असांजे उलमा अहले सुन्नत जमाअत जे ॾिनो आहे। ऐं जेकर इहे फैसलो पो भी न थियो ऐं पो भी जेकर एड़ो फैसलो न थियो त पो ही जमायत, ही कौम, ही उम्मत पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ते जीअण भी ॼाणंदी आहे त मरण भी ॼाणंदी आहे। अल्लाह ताला ये खिदमतों ये नेमतों अहले सुन्नत व जमाअत जे नसीब में रखियो। त मुझे अर्ज करण जो मकसद ये आहे त सब्र वो ना है त अल्लाह जे प्यारन ऐं कामिलन जी तौहीन थी या अल्लाह जल जलालू जी तौहीन थी ऐं पो भी मुसलमान सब्र करे त बाबा असां सब्र में आई जे सब्र करे हा त मौला हुसैन अली मकाम सब्र फरमाए हा। मौला हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ॾिठो त दीन जे मथा धाड़ा लगी रहा आहिनि, शरीयत के बिगाड़ियो पिथो वने, कानून रिसालत के तब्दील पिथो कयो वने ऐं वो किथां तो असां खां बर्दाश्त थी सके। मौला हुसैन अली मकाम के जेतिरियूं भी कुर्बानियूं ॾियणियूं पयूं पंहिंजे वतन खां वठी पंहिंजे सिर ताईं, पंहिंजे खाधे पीते खां वठी पंहिंजे बच्चन ॿारनि ताईं, पंहिंजे दोस्तनि साथियुनि खां वठी पंहिंजी जान मुबारक ताईं सभई कुर्बानियूं अल्लाह जी राह में ॾिनो, लेकिन इमाम अली मकाम सब्र न फरमायो। जेकर सब्र कन हा त जान भी बचे हा, बच्चा भी बचन हा, खाधा पीता भी मिलन हा, वतन में भी रहन हा, सब
सब्र सा सब कुछ थी सके पियो पर ॾिठो त न इन के सब्र न चयो वींदो आहे यो सब्र ना है इन जायद का सब्र हरगिज़ ना है करो पंहिंजी जान जे मथा अचे तो बर्दाश्त करे वींदासे पर जेकन रसूलुल्लाह जे मथा या उनके दीन जे मथा को हर पायो तो कदा भी मोमिन बर्दाश्त करण वारो न होंदो आहे। अल्लाह तबारक व तआला ओ सब्र जंजा फज़ाइल अल्लाह सुब्हानहु व तआला बयान फरमाया ओ सब्र असा के नसीब फरमाए आमीन चो दोस्तों। आने जेका मु आयत करीमा तिलावत कया उन हवाले सान कुछ मा अर्ज करण चाहा तो अमा सबई गरजी मुसा बुलंद आवाज सा ए सोनो दुरूद शरीफ पढ़ाइंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ पढ़ाइंदा लो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम उहे मानो जेके इनन खां बाद में आया हिकड़ा अग में गुजरी वया विसाल करे वया दुनिया मां फौत थी वया उन्हीं खां बाद जेके ॿिया रहा उन्हनि जो किरदार छा होंदो आ छा इहे पंहिंजे गुजरी वियल वारनि खे विसारे छॾींदा आहिनि या इन्हनि खे छॾे ॾींदा आहिनि या इन्हनि जे लाइ का बि दुआ कोन घुरंदा आहिनि। जे अॼुकल्ह इन दुनिया जे अंदर हिकिड़ी क़ौम आहे का चवंदी आहे त बाबा जेको मुओ सो छुटो उन्हीं खे न की याद कजे न की उन जे लाइ दुआ घुर्जे अल्लाह जे हवाले उन्हीं जो मामलो आहे। अल्लाह जाने मैयत जाने कबर जाने हुंजा अमल जानन तव्हांजी दुआ उन खे छा करे सघंदी। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो त मोमिनन जो किरदार कीअं हूंदो आहे वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम उहे जेके इन्हनि खां बाद में आया। हे कुरान करीम जो 28वां सिपारो आहे सूरत हशर आहे आयत नंबर 10 आहे। खोले करे कुरान करीम के तव्हां पढ़जो तर्जुमो वनी खोले करे पढ़ो पर तर्जुमा पढ़ो त इमाम अहमद रजा खान बरेलवी जो तर्जुमो पढ़ो जेको पाक तर्जुमो आहे जेको मोहब्बत भरियो तर्जुमो आहे जेको ईमान के बधाइण वारो ईमान के मजबूत करण वारो तर्जुमो आहे उन तर्जुमे शरीफ के पढ़ो। बहरहाल वो अलग हिकड़ो मौजू आहे त अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम उहे माण्हू जेके इन्हनि खां बाद में आया यक़ूलून रब्बना इग़फिर लना ये दुआ घुरंदा आहिनि अर्ज़ कंदा आहिनि त मौला तूं असांखे माफ़ फरमा वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान ऐं उहे असांजा भाइर जेके ईमान जी सलामतीअ सां असां खां पहिरियां गुज़री चुका या अल्लाह तो उन्हनि खे बि माफ़ फरमा के भी बख्श कर असाजा मोमिन मुसलमान भाइर जेके असा का पहिरा ईमान जी सलामती से गुजरी चुका या अल्लाह तो उन्हनि खे भी बख्श फरमा उन्हनि खे भी माफ फरमा वला तजअल फी क़ुलूबिना गिल्लन लिल्लज़ीना आमनू ए अल्लाह साजा जनी ईमान आंदो ईमान वारन जे तरफ का साजे दिलन जे अंदर का खोट का नुक्स का बियाई पैदा न फरमाए जाए यानी असा जो दिलो मुसलमान के तरफ का पाक बनाए जाए। अल्लाह ताला जी दरबार में मोमिन दुआ घुरंदो आ वला तजअल फी क़ुलूबिना गिल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफुर रहीम। बुलंद आवाज से सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान बुधो तो जोर से सुभान अल्लाह जो आवाज अचे।
रब करीम जल्ल जलालो पे इरशाद फरमाए त मोमिनन जो तरीको ही आ जाते पंजे लाए दुआ घुरंदा आहिनि उते गुज़री वियल वारन मोमिनन जे लाइ भी दुआऊं घुरंदा आहिनि। ए मोमिन जो तरीको अल्लाह तबारक व तआला इए न फरमायो तो को जनाजो पियो हुजे उन्हीं वक्त में दुआ न घुरो, जॾहिं दफन थी वने तो पो दुआ घुरो, या जनाजे नमाज जे पढ़ण का पहिरियां दुआ न घुरो पो दुआ घुरो, या पो दुआ न घुरो पहिरियां दुआ घुरो, या कब्र ते दुआ न घुरो परे वेही तव्हां दुआ घुरो। बल्कि अल्लाह तबारक व तआला फरमात जेको भी गुज़री वयो बाकी जेके ॿिया मोमिन जहिड़ा आहिनि वो सभई उन मोमिन जे लाइ दुआऊं घुरंदा रहंदा आहिनि। मौला तू असां के भी बख्श फरमा ऐं हिन मोमिन के भी तू माफ़ फरमा। जॾहिं आम ऐलान आम के खास न कयो वींदो जैसी ताईं जो का दलील खास जी न अचे, ही उसूल फिक्ह जो फैसलो आहे। आम के खास न कयो वींदो आहे जैसी ताईं जो खास जी दलील न अचे, अहिड़ी तरह मुतलक के मुक़य्यद न कयो वींदो आहे जैसी ताईं जो क़ैद शरई नाज़िल न थिए। शरई क़ैद चाहे अल्लाह जे कुरान जी आयत का नाज़िल थिए या सही हदीस पाक मंझा का ॻाल्हि साबित थिए, न कुरान जी आयत असां के ॾेखारींदा न सही हदीस असां के ॾेखारींदा जंहिंजे अंदर इहो नाज़िल थियल हुजे अल्लाह या रसूल करीम अलैहिस्सलाम जो हुक्म हुजे त जॾहिं जनाज़ो पढ़ी छॾियो त जनाज़े खां बाद दुआ न घुरजो। अहिड़ो को बि असां के दलील न ॾेई सघंदा। बाक़ी अहले सुन्नत व जमाअत जा गुलाम ऐं खातिमीन अहले सुन्नत अहिड़ा ज़रूर दलील हुज़ूर अलैहिस्सलाम जे ज़ुबान मुबारक मंझा साबित करे ॾेखारींदा त मरण खां बाद बल्कि जनाज़े नमाज खां बाद में भी दुआ घुरण साबित आहे। उन्हनि खां साबित न थी सघंदो। सबूत हमेशा हक़ वारो ॾींदो आहे, बातिल सबूत ॾींदो ई कोन्हे। हक़ वारो ही सबूत ॾींदो आहे। हक़ वारी ही जमात अहले सुन्नत वटि हर सबूत मौजूद आहे। अल्लाह जे कुरान मंझा भी हुज़ूर अलैहिस्सलाम जे फरमान मंझा भी मौजूद आहे। ही सबूत जमात ॾींदी आहे। अल्हम्दुलिल्लाह असां जो अक़ीदो आहे त मयत लाइ जॾहिं भी दुआ घुरो त अल्लाह ताला क़बूल फरमाए छॾींदो आहे। बाक़ी अॻ में या पो या रट छाजी आहे। अज ताईं तबलीगूं कंदा रहिया तो जनाज़े नमाज का बाद दुआ घुरण शिरक आ, बिदअत आ, हराम आ, नाजायज़ आ, गुनाह आ, डोहा। अज ताईं तबलीग कंदा रहिया, किताब लिखंदा रहिया, घर घर बुधाईंदा रहिया, मुनाज़रा कंदा रहिया तो जनाज़े नमाज का बाद दुआ ते मुनाज़रा कंदा रहिया। पर इन का केर पुछण वारो है तव्हां जो जेको अगवान आहे हिन वक्त में तबलीगी जमात जो ख़ुसूसियत सा जरा नवाज शरीफ जी ज़ाल मरी वई तुझे जनाज़े नमाज पढ़ण का बाद उन्हें तव्हां जे वडे मुल्ला उते दुआ घुरी या कान घुरी उते तव्हां जी तबलीग काॾे वई, उते तव्हां जी लिखत काॾे वई, उते तव्हां जा मुनाज़रा काॾे हलिया विया, उते तव्हां जी बिदअत काॾे वई। छा तव्हां जो वॾो मुल्लो त नवाज शरीफ जी ज़ाल जे साम्हूं बिदअत करण जे लाइ आयो हो, शिरक करण जे लाइ आयो हो, कुफर करण जे लाइ आयो हो, हुज़ूर अलैहिस्सलाम जे सुन्नत जे खिलाफ कुछ कम करण जे लाइ आयो हो। जेकॾहिं जनाज़े नमाज का बाद दुआ घुरण बिदअत आहे तो सब का पहिरां तबलीगी जमात जो वॾो मुल्लो पाण बिदअती आहे। जेकरा तव्हां जो मुल्लो बिदअती आहे तने मुल्ले खे छो रखियो अथव? चवां थो बिदअत खे ख़त्म कजे, पहिरां त पंहिंजे मुल्ले खे ख़त्म कयो न, ख़त्म जो कजे बिदअत खे, पहिरां पंहिंजे मुल्ले खे ख़त्म कयो। जेकॾहिं हुन घुरिया तव्हां चओ था त हुन सही कम कयो आहे, छा पोइ वॾो माण्हू मरे तो उनजी जनाज़े नमाज का दुआ भली घुरजे, को मिस्किन गरीब मरे तो उनजे लाइ जनाज़े नमाज का बाद दुआ न घुरजे? छा दुआ रुगो वॾनि माण्हुनि जे लाइ, मिस्कीननि जे लाइ न आहे? तू दुआ घुरी या न घुरी असां जो मदीने वारो घोट असां जे लाइ सदाई दुआ गु आहे,
सदाई दुआ पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने एक दफे तकरीर पे फरमाई, मिशकात शरीफ अंदर हदीस पाक मौजूद है। पान अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो कि हैं भाई औरत जा जेकरा ट्रे फर्जंद बचड़ा वे नर हुजन या मादी ट्रे बचड़ा गुजारे विया नंढे लाकुर ऐं उन औरत उन्ही जे विछोड़े ते सब्र कयो त क़यामत जे ॾींहुं उहे टई बार उन्ही जा उनजे लाइ शफ़ाअत कंदा ऐं अल्लाह के अर्ज कंदा त मौला जैसी ताईं तू अबो ऐं अम्मा असां जे हवाले न कंदे ऐं असां तेसी ताईं जन्नत में कोन वेंदासीं। बी माई अर्ज कयो त साईं भला जिंजा ब बचड़ा दुनिया छॾे विया हुजनि उनजे लाइ छा हुक्म आहे? पाण फरमाए तो बई बच्चा उन जे लाइ शफाअत कंदा। टी उथी बीठी अर्ज कई त क़िबला जे औरत जो हिकड़ो ही फर्जंद हो ऐं उन मासूम बच्चे के जे विसाल से गुजारन ते उनजे विछोड़े ते पंहिंजे दिल जे मथा पत्थर रखई ऐं सब्र जो मुजाहिरो कयई उन जे लाइ छा हुक्म आहे? पाण फरमायो तो वो हिकड़ो बच्चो भी क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी दरबार में पंहिंजे अब्बे अम्मा जे लाइ सिफारिश कंदो त मौला तो मूंखे जिंदगी न ॾिनी जो मां पंहिंजे अब्बे अम्मा जी ख़िदमत करे राज़ी करे सघां हा। जे दुनिया में ख़िदमत न करे सघियुसि त आख़िरत में तो सुख ॾियण मुंहिंजो बि त हक़ आहे। मुंहिंजी शफ़ाअत क़बूल फरमा ऐं मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे अब्बे अम्मा खे पाण सां गॾु जन्नत में वठी वञा। भला जेकॾहिं मुंहिंजा अब्बा ॾोही क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं उन जे मथां जहन्नम वाजिब थी चुकी आहे ऐं मूंखे तूं जन्नत में मोकिली थो मां अकेलो जन्नत में हरगिज़ कोन वेंदुसि जेसीं ताईं अब्बो अम्मा मुंहिंजे हवाले न कंदे। हिकिड़ो थी हिकिड़ी माई थी बीठी अखिन मंझा आब जारी करे रोई करे अर्ज भी करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो को भी बच्चो न गुजारे वयो हुजे तो पंहिंजी सिफारिश केर कंदो? मदीने जे घोट अलैहिस्सलाम फरमाता अना लहा अना लहा अना लहा मां जो उन्हीं जे लाइ वेठो आहियां मां जो उन्हीं जे लाइ वेठो आहियां मां उन्हीं जे लाइ वेठो आहियां आऊं उन्हीं जे लाइ वेठो आहियां। घबराइण जी का जरूरत ही ना है। मदीने जा घोट हयातुल नबी हाज़िर नाज़िर नबी असां वटि मौजूद आहे। वे आहिनि उन जूं दुआऊं आहिनि उन असां के तरीक़ा दस्या आहिनि। इज़ा सल्लैतुम अलल मय्यित हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने पान इरशाद फरमायो आहे इज़ा सल्लैतुम अलल मय्यित जदह तमाम मय्यत जे मथा नमाज पढ़ी चुको फअखलिसु लहू बिदुआ त उन खां बाद उन खां बाद वडे खुलूस सां उन जे लाइ दुआ घुरो। खुलूस सां उन जे लाइ दुआ घुरो। हुजूर अलैहिस्सलाम फरमायो असां उन फरमान ते अज भी कायम आहियूं दुआऊं घुरंदा रहंदा आहियूं। ये तो दुनिया में खुद जनाजो पे तो दुआ है। असां के ये दलील दींदा आहिनि जनाजो पाण दुआ है तव्हां छाजे करे था वरी भी दुआ घुरो? छा ही साबित आहे त दुआ खां बाद भी दुआ न घुरजे? वो अल्लाह से का जदा भी घुरो वो कबूल तो फरमाए। ये तो साबित ही ना है दुआ खां बाद दुआ घुरो। ये दो साबित है दुआ हिकड़ी दुआ खां बाद बी दुआ टी दुआ जेतिरो वणे ओतिरो दुआ अल्लाह से का घुरो वो कबूल करण वारो तो रब है। बहरहाल असल मसालो जेको आहे जतरे कदर असां जे ज़हन में अचे थो शैतान इंसान जो दुश्मन आहे ख़ुसूसियत सां मोमिन जो दुश्मन आहे। शैतान न चाहींदो आहे त को मोमिन सुख जो साह खणे मोमिन जी जिंदगी का खुशगवार गुजरे मोमिन जी का बख्शिश थिए मोमिन जो को दर्जो बुलंद थिए शैतान हरगिज़ न चाहींदो आहे। ऐं दुआ सां ॿियो रुख वरी दुआ सां मोमिन जी बख्शिश थींदी आहे मोमिन जा दर्जा बुलंद थींदा आहिनि मोमिन के अल्लाह ताला मुआफ फरमाइंदो आहे
मोमिन जा दर्जा बुलंद थींदा आहिनि। दुआ सां मोमिन जा गुनाह बख्शजी वेंदा आहिनि। दुआ सां मोमिन के खुशी पहुंचंदी आहे। अहिड़ी हदीस तव्हांखे हिकिड़ी अॻिते ॿुधायां थो। मोमिन के दुआ सां खुशी पहुंचंदी आहे ऐं शैतान मोमिन के खुश थियण ॾिसंदो ई न आहे। ही ॾिसनि था त ही मोमिन बख्शबा बि था वञनि। असां त हुई रसूलुल्लाह सां दुश्मनी करे जहन्नम जा डांडा थियासीं। ही आशिक छो बख्शजल पोइ हुननि तरीक़ो कढियो आहे तंहिं जे लाइ दुआ ई न आहे। दुआ न घुरो मता हिननि जी बख़्शिश थिए, मता हिननि जा दर्जा बुलंद थियनि। शैतान लख कोशिशूं करे लेकिन तव्हां असां रसूलुल्लाह जा आशिक आहियो। हिन उम्मत खे फ़ाइदे ॾियण जे लाइ ज़रूरु असांजे मयत में बि दुआऊं घुरंदासीं, पत्थर ते बि दुआ घुरंदासीं, कब्र ते बि दुआऊं घुरंदासीं। नारे तकबीर, हथ मथे नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर। अचो हिकिड़ी हदीस पाक तव्हांखे ॿुधायां। सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा खां ही रिवायत आहे। मिशका शरीफ अंदर हदीस पाक मौजूद आहे या ऐं इहा सागी हदीस पाक अल्लामा बेहकी रहमतुल्लाह तआला अलैह जिन भी लिखी आहे। पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो मल मय्यितु फिल क़ब्र इल्ला कल गरीक़िल मुतगव्विस। मय्यत जो हाल क़ब्र जे अंदर इएं आहे जीअं को पानी में बुडंदो हुजे ऐं फरियादूं पियो करे। को पानी में गोता खाए बुडे ओचितो नालो वही आयो। मानू के खबर न पई हलियो वियो नाले जे अंदर। हाणे गोता थो खाए फरियादूं थो करे। आहे केर बचाइण वारो, आहे केर मुंहिंजी जिंदगी के हिफ़ाज़त में रखण वारो, आहे केर मुंहिंजो हथ वठण वारो, आहे केर पानी जे लहरन खां मूंखे बचाइण वारो। हू रड़ियूं थो करे, फरियादूं थो करे, वरी गोतो थो खाए, वरी ॿाहिरि निकिरी रड़ थो करे। हुनजी हालत छा आहे? हुज़ूर अलैहि सलाम फरमाए त क़ब्र वारे जी बि साॻी हालत हूंदी आहे। हू बि रड़ियूं कंदो आहे, आहे केर अल्लाह जे अज़ाब खां मूंखे बचाइण वारो, आहे केर अल्लाह जे कहर खां मूंखे बचाइण वारो, आहे केर क़ब्र जे वहशत खां मूंखे अमन में आणण वारो, आहे केर मलाइकनि जे ज़ंजीरनि ऐं भीड़नि ऐं भिकनि खां मूंखे बचाइण वारो। हू क़ब्र जे अंदर रड़ियूं कंदो आहे, फरियादूं कंदो आहे, दाहूं कंदो आहे, पर क़ब्र में केर हुनजी मदद करे? मुंहिंजा माइट मिट दोस्त करीब पाण उनखे क़ब्र में दफन करिया अल्लाह जे हवाले करे। न क़ब्र वारे खे असां ॾिसी सघूं त हुन सां छा थो थिए, न हुनजो आवाज़ ॿुधी सघूं। पर कमाल आहे हुज़ूर अलैहिस्सलाम जे इल्म मुबारक जो उन मैयत जो आवाज़ ॿुधी भी रहिया तो उनजे हाल खे ॾिसी भी रहिया। जंहिंजी नज़र हे माण्हू चवंदो दीवार के पीछे का इल्म नहीं, दीवार जे पोयां छा थी रहियो आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जिन क़ब्र जे अंदर नज़र पई थी वञे। यकीनन ही क़ब्र जी मिट्टी दीवार खां त घणी थुल्ही आहे, उते अंदर वञी रही आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जिन इरशाद फरमाइन पिया त उनजो हाल इएं आहे कल गरीक़िल मुतगव्विस, जीअं को गोता खाए बुडे ऐं फरियाद करे, ओ सागो हाल उनजो आहे। पोइ पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो यंतज़िरु दाअवा, हो इंतजार तो करे दुआ जो। हदीस पाक समझण जरिया मुड़ी तवज्जो तवाजो। यंतज़िरु दाअवा, वो इंतजार तो करे दुआ जो। छा जो इंतजार तो करे? छा जो? दुआ जो इंतजार तो करे। वो इंतजार तो करे दुआ जो। सजी जिंदगी हुन तबलीग कई तो दुआ फायदो न थी दिए। दुआ जे अंदर कुछ भी रखल ना है, मुंह सो छुटो अल्लाह जाने बानो जाने। हिते तो दुनिया में इहो इल्म हो, पर मरण का बाद हुनजे इल्म में इजाफा थी वयो। हुनके हाणे खबर पई आहे त हिन वक्त में अल्लाह जे अज़ाब खां का चीज छलाइण वारी आहे त मोमिन माने जी दुआ है जंहिंसां मुंहिंजी आज़ादी थी सघे थी पई। जेकर हिकिड़े वहाबी जो इल्म मरण का बाद वधी सके थो त पोइ अल्लाह वारे जो इल्म बि त मरण का बाद अञा भी वधी सके थो। अल्लाह जे वलीअ जो फैज़ भी मरण का बाद अञा भी वधी वेंदो आहे। दुनिया भर तबलीग कंदो रहियो त दुआ फायदो न थी दिए, पर हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाए त मरे त ख़बर पवे। जॾहिं क़ब्र
में पहुतो हाने यंतज़िरो इंतजार तो करे कंजो दुआ जो इंतजार करे रहो इंतजार ज़हनी थींदो आहे इंतजार दिली थींदो आहे इंतजार हथन सा न थींदो आहे इंतजार जुबान सा न थींदो आहे इंतजार अखिन सा न थींदो आहे इंतजार एकड़ी दिल जी कैफियत आहे दिल जो हिकड़ो हाल आहे दिल जी कैफियत आहे मदीने जा घोट था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते यंतज़िरो इंतजार तो करे यानी हुजूर करीम अलैहिस्सलाम जे आडो मयतन जे दिल जो कैफियतूं भी ज़ाहिर थी वेंदियूं आहिनि मुर्दन जे दिल जू कैफियतूं भी जेका लिकल ना है न असा जेरन जा अहवाल किए मुस्तफा का कुछ थी सकन था पान करीम अलैहिस्सलाम फरमाए वो इंतजार तो करे दुआ जो कहजी दुआ तलहकहु मिन अबिन औ उम्मिन औ अखिन औ सदीक या दुआ हुंजला पी घुरे हुंजला मां घुरे हुंजला भा घुरे हुंजो को दोस्त घुरे इंतजार तो करे मुझे बाबे के केर बुधाए मुझी अम्मा के केर बुधाए मुझे भाव के केर बुधाए मुझे औलाद के मुझे दोस्त के केर बुधाए मुझे अब्बे के केर अहवाल करे तो तुझो बच्चो हिन वक्त में नांगो नहीं बलाउन जे मुंह में पियो आहे मुझी अम्मा के केर बुधाए तो तुझो बच्चो जो बिच्छू नहीं भटुअन जे डंगन में पियो आहे मुझे भाव के केर बुधाए तो तुझो भाव हिन वक्त में कबर जी भीड़ आई भिक जे अंदर गिरफ्तार लगो पयो आहे मुझे दोस्तन के केर बुधाए तो हिन वक्त में जहन्नम जे जंजीरन साम के चकड़ियो वियो आहे मुझो अहवाल केर मुझे रिश्तेदारन के बुधाए केर मुझे दोस्तन के बुधाए केर मुझे चीचल माओ के बुधाए जेकर मुझे पिए के मुझे हाल जी खबर पवे वो सुख जो साह न खड़े सदी जिंदगी मुझे हाथ खड़ो पे दुआ घुरदो रहे जे मुझी माओ के खबर पवे मुझी माओ बिस्तर पे पासो वाला निंद न करे बल्कि सही रात मुझे ला दुआ घुरदी रहे मुझे भाव के खबर पवे मुझे भाव के नवी सारी दो वो भी मुझे ला दुआ घुरदो पर मां कब्र में अंदर पे यहां इते कजी नजर रखी पवे मुझो अहवाल केर बुधाए न हिन वक्त में मूवट का मोबाइल आहे न कल तार थी अची सके न को बियो को सिस्टम मूवट रसजो आहे जे समा पंहिंजा अहवाल पहुंचाए सका मुझा अहवाल मुझे अब्बे मां के केर पहुंचाए मां अकेलो आया वो कब्र में फरियाद तो करे पर कुर्बान वजे मदीने वाले सलाम दी जात बरकत ते हुजूर अली सलाम दा फरमाए ओ मुझा उम्मती कलमा मुझो पढ़ो थई मां वफादार तो जो उम्मती आया जे कब्बा अब्बो तो के दफन करे वयो तुझी मां तो के पैते रोईंदी रहजी वई तुझो भा पैर तो के लोड़ लोड़ लटे वयो परेशान न थी जाए मां हयात नबी तो साईं ते भी कड्डा आया हबीब करीम अलैहिस्सलाम का फरमान परेशान थियण जी जरूरत ना है जा तू हिते दाहू करे रही हो तू जो दाहू तो नबी वट न थियो पहुंची सके मां रसूलुल्लाह तो जो गालियों तो पी तई पहुंचाया थो तुझी मां तई तो जो गालियों पहुंचाया थो तुझे भाउ तई तो जाही अहवाल पहुंचाया थो तुझे भेड़ तई तुझे दोस्त तई तो जाही अहवाल पहुंचाया थो तो बल मय्यत फिल कब्र कल गरीक़िल मुतगम्मिस यंतज़िरु दावा मय्यत कब्र जे अंदर इंतजार दुआ जो करे रहो ओ मय्यत जा पीउ पंहिंजे औलाद के दुआओं से नवाजी दो रहे पंहिंजे भाउ के दुआऊं दी दो रहे पंहिंजे दोस्त के दुआऊं दी दो रहे जो तू जरा दुआ घुरदे फइजा लहक़त हो मदीने जा घोट था फरमान तो हिते दुआ घुरी उन्हीं वक्त में यह दुआ जे कब्र तई वनी पहुंचदी आहे जना दुआ हुन जे कब्र ते पहुंची तपो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइन था जना कब्र तई दुआ पहुंची कान अहब इलैहि मिन दुनिया व मा फीहा जेकना के मानू के दुनिया पूरी जी बादशाही मिले ए दुनिया जे हर खजाने से उनके कुल्ली कंट्रोल भी मिले को भी हुजे मथा को ऑफिसर सीआईडी करण वारो न हुजे पुछा करण वारो न हुजे सीआई वारो को भी न हुजे नेब मथा न हुजे वो फुल कुल इख्तियार वारो हुजे सबनी इदारन जे मथा इख्तियार रखण वारो हुजे सबनी खजानन जे मथा दुनिया जे टोटल खजाने जे मथा उनके इख्तियार हुजे ऐ रोज जमीन जो अकेलो
बादशाह हुजे उनके केडी वडी खुशी पहुंचंदी। पाण फरमायो रोए जमीन जे बादशाह के बादशाही मिलण ते एड़ी खुशी न थींदी आ जेड़ी मुझे उम्मत के दुआ पहुंचण ते खुशी नसीब थींदी आहे। खुशी नसीब थींदी आहे, खुशी नसीब थींदी आहे। तो केडी न वडी खुशी उन्हें के पहुंचंदी आहे। मोमिन जो कम है तो मोमिन के खुश करे ना। मोमिन जो कम ना है तो मोमिन के मथा बम उछलाए, खुदकश हमला करे, उनके मारे, मोमिन के कब्रन के उखेड़े। ऐ मोमिन को गुजारे वजे तुझी जनाजे का बाद दुआ भी न घुरे, ना हुजी कब्र ते दुआ, ना हुजी मैयत ते दुआ, ना हुजे पत्थर ते दुआ, न ट्रिजे चाली है बारह जी दुआ, न जुमाने जी दुआ। ही त अहले सुन्नत व जमात के अल्लाह ताला से दुआई दुआ नसीब फरमाई छड़ी है। अल्लाह ताला अहले सुन्नत व जमात के नसीब कया है जो हर वक्त हो अल्लाह जी दरबार में दुआ घुरदा है। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाहि ताला अलैह शरह सुदूर फी अहवाल अल-मौता वल क़ुबूर किताब के अंदर लिखन था। हुजूर पर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमाया तो उम्मती उम्मतुम मरहूमा व मुताब अलैहा, मुझी उम्मत केड़ी उम्मता? पाण फरमाया मुझी उम्मत उहा उम्मता जंजे मथा अल्लाह जो रहम ही रहम आहे। व मुताब अलैहा ऐ उनजी अल्लाह ताला जल्दी तौबा कबूल करे वठंदो आहे। तदखुल क़ुबूरहा फी ज़ुनूब क़द तदखुल क़ुबूरहा बिज़ुनूबिहा, मुझी उम्मत कब्रन में वेंदी त पंहिंजे गुनाहन सां गॾु, व तख़रुजु मिनहा ला ज़ुनूब अलैहा, जॾहिं कब्रन खां ॿाहिरि मुझी उम्मत क़यामत जॾहिं निकिरंदी त उनजे खाते में को बि गुनाह लिखियल कोन हूंदो। को भी गुनाह उनजे खाते में लिखियल न आहे। अर्ज कयो सही कब्र जे अंदर केड़ा अमल कयो जंजे करे उनजा ॾोह माफ़ थिया। पाण करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो तमहस अन्हा ज़ुनूबहा बिइस्तिग़फ़ारिल मुमिनीन लहा, इन्हीं जा गुनाह अल्लाह इन्हीं सबब जे ला मौके सबब सा मौके मेटे छजा जो हिंजे मरण का बाद तो मोमिन हिंजे ला बख्शिश जो दुआऊं घुरंदा हुआ। पोइ जॾहिं असां वटि का मैयत थींदी आहे पोइ जॾहिं उनखे गुस्ल जे लाइ आणींदा आहियूं त उन वक़्त में बि दुआऊं घुरंदा रहंदा आहियूं। जेसीं ताईं गुस्ल पूरो थिए कफन पाराईंदा आहियूं, दुआऊं घुरंदा रहंदा आहियूं। जनाज़े खे कुल्हो ॾींदा आहियूं त दुआऊं पढ़ंदा रहंदा आहियूं। जनाज़े जे लाइ सफ़ो सदियूं करे जॾहिं जनाज़े निमाज़ पढ़ीसीं उन में दुआ घुरीसीं अल्लाहुम्मा अग़फ़िर लि हय्यिना व मय्यितना, उते दुआऊं घुरियूंसीं। सलाम वराइण खां बाद वरी दुआ घुरीसीं। इसकात कराए वियो उन में दुआ घुरीसीं। कब्र ताईं पहुंचाए वियो त कब्र में अंदर लाहण खां पहिरां कब्र जे अंदर घिरी करे तबारक पढ़ी दुआऊं घुरियूंसीं। वरी ही पत्थर पढ़ी करे भितर पढ़ी करे तमाम रवाज आहे ना है भितर पढ़ंदा आहियो अले छा पढ़ंदा आहियो जेको बि तव्हां पढ़ो पर उन में छा पढ़ियो ख़ुसूसियत सां। हाँ अल्लामा फकीह अबुल लैस समरकंदी रहमतुल्लाहि ताला अलैह बुस्तानुल आरिफीन व तंबीहुल गाफिलीन बई किताबुन जा उन जे अंदर लिखन पिया कंहिंजे कब्र ते यानी मैयत दफन कयो थो वञे त उन वक्त में उनजी मिट्टी या पत्थर या भितर जेको वो खणी करे उन्हीं जे मथा इन्ना अनज़लनाह 25 भेरा पढ़ी सूरत इन्ना अनज़लनाह 25 भेरा पढ़ी उते दम करे मैयत जे सेरांदी खां रखो तो हिकड़ो आ या ब आहिन या 3 पिथर आहिन जेतरा भी तहां रखो मैयत जी सेरांदी खां या मिट्टी आहे मिट्टी जी मुठा आहे भितर पत्थर ना आहे होते तो उन्हीं ते दम करे तहां रखो। पो जॾहिं मलाइक उन खां सवाल करण जे लाइ ईंदा त मिट्टी पाणी उन्हनि सां ॻाल्हाईंदी। ही मिट्टी उन सां सिफारिश कंदी। अल्लाह जो कलाम उनजी शफाअत कंदो क़यामत जेडी शफाअत कंदो। अल्लाह दे अजाब के इन्ना अंजलना सूरत जी बरकत से अल्लाह ताला टारे छडींदो। दुआ है आया हिन मोमिनन के अल सुन्नत व जमात के अल्लाह ताला या नसीब फरमाई आहे।
इना अंज़लना 25 दफ़ा पढ़ी ता जंहिंजे जनाज़ ते वञो ओ भितरनि ते पत्थरनि ते मिट्टीअ ते 25 दफ़ा इना अंज़लना पढ़ी हुन मैयत जे सिरांदी खां रखी छॾियो अल्लाह कंदो तुंहिंजे लाइ शफ़ाअत थींदी बरकत थींदी। अल्लामा इब्ने आबिदीन शामी रहमतुल्लाहि तआला जंहिंखे देवबंदी हज़रात तमाम घणो जो हवालो ॾींदा आहिनि फतवा शामिया जो हाशियत शामिया जो उनजो घणो हवालो उन हाशियत शामी जे अंदर जंहिंखे फतवा शामी चए थो वञे रद्दुल मुहतार रसूल जो नालो आहे किताब जो उन जे अंदर इहो बि लिखियो पियो आहे जॾहिं माण्हू को गुज़ारे वञे त उन जे पेशानी ते आंगुर सां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम गुस्ल कराइण खां बाद उनजे पेशानी ते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लिखो ऐं उनजे सीने ते कलमो शरीफ लिखी छॾियो। पाण फरमात मुशाहिदे मां मालूम थियो आहे के बुजुर्ग जी गाल था लिखन उन्हें चयो त असांजे पाड़े जो हिकिड़ो गुनाहगार शख्स हो गुज़ारे वियो पोइ जॾहिं उनजो जनाज़ो खयो वियो ऐं दीदार करायो वियो त मां पेशानी ते बिस्मिल्लाह लिखी छॾीमांसि ऐं जॾहिं हुनजी तदफीन थी ख्वाब जे अंदर रात जो मूंखे वॾो फ़िक्र हुजो त वॾो गुनाहगार हो को बि नेक अमल कोन कयो हुअईं पोइ जॾहिं हू मरी वियो अल्लामा इब्न आबिदीन शामिल रहमत फरमाइनि पिया त उहो बुजुर्ग थो फरमाए इन फतवा शामिया जे अंदर लिखनि पिया त जॾहिं उहो बुजुर्ग पियो फरमाए रात जो ख्वाब जे अंदर मां उन शख्स खे ॾिठो त जन्नती वॻा पिया थस ऐं जन्नत जे बागन में घुमी रहियो आहे। पुछोमांसि तूं फिलाणो चई हा मां फिलाणो आहियां तूं त ॾोही हुए हा बिल्कुलु मां गुनाहगार हुउसि पोइ चई तो जो ना हिते बिस्मिल्लाह लिखी इन अल्लाह जे इस्म जी बरकत जे करे अल्लाह ताला मुंहिंजा सभई गुनाह बख़्श करे छॾिया। जरिया रहमत खुदावंदी बहाना ॻोल्हींदी आहे बहा न ॻोल्हींदी आहे बहा नथी वठे बहाना थी वठे। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त मोमिन जेका उन लाइ दुआऊं घुरंदा आहिनि उन दुआउनि जे सदके उनजी बख़्शिश थी वेंदी आहे। त असां उन वक़्त में बि दुआऊं कब्र में लाहण वक़्त दुआ कब्र जी तदफीन पूरी थी मैयत जी मथा वरी दुआ वरी असां कब्रिस्तान जे दरवाजे ते बीही करे आखिरी दुआ वरी मैयत जे घर में थियो उन घर में अची करे वरी उते दुआ पोइ 3 ॾींहं लागी तो अल्लाह जी दरबार में हथ खया पिया ए मौला तो उनके बख्श कर पर उन खां बाद में भी जॾहिं भी मोमिन नमाज पढ़ंदो आहे रब्बी जअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब मुखे भी बख्श कर मुझे अब्बे अम्मा के भी माफ फरमा ऐं क़यामत जॾहिं सभिनी मोमिनन के माफ फरमा। हे बाहर तो इनकार था कन त दुआ को भी फायदो न थी जे तो नमाज अंदर तो सभिनी मोमिन लाइ दुआ पे था घुरन पंहिंजे लाइ भी पंहिंजे अब्बे अम्मा लाइ भी दुआ पे था घुरन मौला तो उन्हनि खे भी बख्श फरमा। बहरहाल ये दुआ में अल्लाह ताला एडी बड़ी ताकत रखी है जो पूरा दर भी पटे छडींदी आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमा दुआ सलाहुल मुमिन दुआ मोमिन जो हथियार आहे मोमिन जो हथियार जॾहिं मोमिन दुआ गुदा पाण फरमात दुआ युरद्दु तक़दीर दुआ में उहा ताकत आहे जो तकदीरन के भी तब्दील करे छडींदी आहे तकदीरन के तब्दील करे छडींदी आहे। मिशका शरीफ जे अंदर हदीस पाक अचे पई त हिकड़ी औरत पान करीम अलैहिस्सलाम जी दरबार में आई थी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां त तव्हां जी नौकरानी आहियां फ़कीरानी आहियां उम्मतानी आहियां मुझे बच्चो भी तव्हां जो उम्मती आ तव्हां जो सहाबी आ लेकिन वो मक्के जे कुरैशन वट कैद लगो पयो आहे का तवज्जो फरमायो का दुआ फरमायो त मुझो बच्चो आजाद थी वने। पान सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमात मां हिकड़ी दुआ थो दसिया केड़े नमूने सां पंहिंजे पुट वटि उहा दुआ पहुचा उहा पढ़ंदो त कैद खां आजाद थी वेंदो न त पाण पंहिंजे इशारनि सां तवज्जो सां भी आजाद कराए सघनि पिया। जॾहिं मुर्दन खे ज़िंदा कनि था लथल सिज खे वापसि मोटाए सघनि था त मके मंझा माण्हू कीअं नथा घुराए सघनि पर उम्मत के दस हो तरीको कार हो त मुश्किल में हुजो कैद हुजो त पो रब खां कीअं दुआ घुरो त तव्हां कैदन खां भी आजाद थी वञो तरीको पिया दस न असांखे पाण फरमाए त पंहिंजे पुट खे दुआ दस वनी उहा दुआ पढ़ंदो त कैद मंझा आजाद थी वेंदो।
हाँ या रसूल अल्लाह। पन फरमाए पंजे पुत्र के दुआ दस ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम। यह दुआ पढ़े तुझे पुत्र के खां आजाद थी। वो सहाबी सगुर तो फरमाए जदा यो पैगाम मूं वटि पहुतो, शाम जो टाइम हुआ, मां कैद खाने जे अंदर रसूलुल्लाह जा पैगाम पहुता, दिल बाग बहार थी। यार जा सलाम पहुता, यार जा पैगाम पहुता। चो सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। हथ मथे खड़ी करे हजरत अल्लाह लतीफ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैह इन्हीं मोहब्बत में अची करे पंजे पिरन के पैगाम मोकले रहो तो मुंजा सोना सदी जिंदगी तवांजी मोहब्बत ही सिक जे अंदर मां रहो आया। ओ मुंजा महबूब जे दीदार जेड़ो ना आया, दीदार जो लायक ना आया, भला सलामन जो तो लायक मां जरूर आया। किबला मुंजे मथा रहम फरमायो मन का बाझ पवई तू साजन मुझ सलाम हथे हाज भी थियो नेणे निंद्र हराम सजन आजी सिंग में थियो तन तमाम आऊं दोस्त सहा दाम तू बिंदरम वेरा करी। सुना मां त घड़ी भी नथो बर्दाश्त करे सघा जेकना दीदार जो लायक ना यार को सलाम ही मुडे मोकल। हुजूर अलैहि सलाम जा सलाम पहुता, दिल बाग बहार। साहबी सगरो तो फरमाए तो पो मां ओडी मले पढ़ शुरू करे नो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम। मां यो पढ़ शुरू करे कैद बंद उस कोठी के अंदर बंद। रात थी, मानू वनी सुता, पिरन जी याद सताए, वजीफो पढ़ा पियो, हिन कैद मझा केर मुखे आजाद कराइंदो। सहाबी तो फरमाए सिक एतरो तो सतायो चेम त मदीने ते नथो पहुंची सघा, मदीने वारे पासे ॾांहुं मुंहिंजी जगह की खिड़की जरूर लगल आहे। मैंने खिड़की ते पहुंचा मन मदीने जी हवा मुझे सीने ते पहुंचे, मुखे तत्कार पहुंचे, सुकून पहुंचे, करार पहुंचे। साहबी तो फरमायत मां ने खिड़की ते आयुस, मां उते बीठुस, मुझो सीनो सामो कयम, मदीने जी हवा मुझे सीने ते अची रही हुई। उनी मोहब्बत में मु खिड़की में हथ विधो, हथ विधी करे मु उछंगार जो दिनी, खिड़की लुडी पई, हथ करियम जो खिड़की सजी मुझे हथन में अंदर खिड़की हेठ रखी, खिड़की का बाहर निकतो सुमा हिन दिठो ना हुन दिठो, मां ला हौल जो वजीफो पढ़ंदो रहे सिधो पिरन जी दरबार में जल्दी वनी पहुतो भी आया। ये दुआ में ताकत है। पूरा दर पटे छदे, तकदीरू मटाए छदे। असा भी जकर मुश्किल में हुजू नबी करीम अलैहि सलाम जो दसल वजीफो आहे, असा भी जकर यो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम जो वजीफो पढ़दा सी इंशाअल्लाह ताला वो सभी मुश्किलातों असा जो भी दूर थी भी दियो। हुजूर अलैहि सलाम ने इरशाद फरमायो अर्श जे हेठा एकड़ा लिकल खजाना, असा पंजी चाबी जे अंदर कुर्फ जे हेठा जोड़िन में एकड़ा खजाना लिकाईंदा आहियूं, बैंकन में खजाना लिकाईंदा आहियूं। असा पत्थरन जे हेठ पुराने दौर जे अंदर जमीनन जे अंदर खजाना पूरींदा हा, ए खजाना जमीन में अंदर था पूरियूं। अल्लाह ताला हुजूर अलैहि सलाम फरमायो त अल्लाह ताला अर्श जे हेठा एकड़ा खजाना रखा जाते किंजी पहुंचे न थी सके, खजाना रखन अर्श जे हेठा। उन अर्श जे लिकल खजानन मजा हिकड़ो खजानो आहे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम। लिकल खजानो आहे, हेजी ताकत जो तो केर अंदाज़ो ही नथो लगाए सके। बहरहाल एकड़ी दुआ है अल्लाह सुब्हानहू व तआला असा के पंजे लाए, पंजे अजीजन करीबन जे लाए, सदी उम्मत हबीब किबरिया जे लाए दुआओं घुरण जी भी तौफीक अता फरमाए। जैसी तई ओढ़ा तौफीक नथी मिले तेस तई असा जी ज़बान ते भी दुआ कान थी अचे। अल्लाह सुब्हानहू व तआला ये असानी हाज़री पंजी बारगाह में कबूल फरमाए। अल्लाह सुब्हानहू व तआला असा सबनी के पाण में मोहब्बत ऐं
प्यार नसीब फरमाए। रब करीम जल्ल जलालू उन्होंने दोस्तन के शाद आबाद फरमाए जिन्हें खिदमत कई है। खुसूसियत सा मोहतरमुल मकाम अल्लामा मौलाना साईं गुलाम हैदर साहिब जेके हर वक्त में मुँह फकीर सा राब्ते में रहंदा आहिनि ऐं मूंखे चवंदा रहंदा आहिनि त तव्हां अचो ऐं उहो असां ॿिन्ही जे विच में मोहब्बत जो हिकिड़ो वसीलो भी आहिनि। मूंखे अवां जो दीदार कराईंदा आहिनि। अल्लाह सुब्हानहु व तआला साईं मौलाना गुलाम हैदर साहब जिनके शाद आबाद फरमाए। मास्टर मोहम्मद साले साहब के आबाद फरमाए। उनके बच्चन के शाद करे उनकी न्याणी जा दर्जात बुलंद फरमाए ऐं जेतरा भी उनजा रिश्तेदार इन इम्तिहान मजा रहलत करे वया उन्हनि जी मगफिरत फरमाए ऐं सॼी उम्मत हबीब किबरिया जी अल्लाह ताला मगफिरत फरमाए। व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। मासात मोहम्मद अस्कर काका मोहम्मद सिद्दीक डॉक्टर शुकुर साहब इन सभिनी जे लाइ सेहत याबी जे लाइ दुआ सॼी जमायत के अर्ज़ आहे ऐं पूरी उम्मत जी बख्शिश लाइ। अली असगर आफ मोहम्मद सालेह इसके लिए दुआ की दरख्वास्त है। उसकी खाली झोली है, खाली झोली अल्लाह भरी दो मदीने जो साईं भरी दो अल्लाह साईं भरी दो अल्लाह कंदो। हिन हेॾी वॾी उम्मत जी मेड़ आहे इन सां गॾु दुआ घुरंदासीं अल्लाह कंदो त 12 महीने वे तव्हांखे ख़ुशख़बरियूं मिली हुआ। सहाबा इकराम हुज़ूर अलैहिस्सलाम जिन जो यो हाल ॾिसी करे उहे बि रोई रहिया हुआ ऐं अजब में पइजी विया त असांखे त हुज़ूर अलैहिस्सलाम जिन मना फरमाया त रुओ न लेकिन पाण रोई रहिया आहिनि।